ज्योतिन वारे जिंदल पीर जी, ज्योतिन वारे जिंदल पीर जी, ज्योतिन वारे जिंदल पीर जी। पूज बहिराणा साहिब परिवार कुतियाणा तरफा चेटी चंड ऐं नए साल जूं सभिनी सिंधी भाउर ऐं भेनरुनि खे लख लख वाधायूं हुजनि। पूज बहिराणा साहिब परिवार कुतियाणा वीडियो कैसेट जे माध्यम सां सिंधी संस्कृति ऐं सभ्यता कायम रहे, सिंधी ॿोली अमर रहे, अहिड़नि वीचारनि सां पूज बहिराणा साहिब परिवार कुतियाणा चेटी चंड साईं झूलेलाल खे जन्म ॾींहं जे भेट में कैसेट जे रूप में अर्पण था करियूं। कैसेट जे भागनि जो नामकरण कयो वियो आहे। क्रम पहिरियों मुंहिंजा झूलेलाल साईं मिलियो ॾस आहे। क्रम नंबर ॿियों लाल मुंहिंजी पत रखजा झूलेलालण। क्रम टियों रखो लाल ते। इन टिनि भागनि में पूज बहिराणा परिवार कुतियाणा वारनि खे दाताउनि जे सहयोग सां हे कार्य सफलो थियो आहे। जिन जीअं चवंदा आहिनि त जोत सां जोत जगंदी आहे। अॻिते असां कैसेट जे रूप में अहिड़ा कार्य कंदा रहूं, तंहिं लाइ तव्हां सहयोग कंदा। इन लाइ तव्हांखे अर्ज़ु त कयो वञे त तव्हां ओरिजिनल कैसेट वठंदा। कैसेट जो प्राप्ति स्तर मनोज फैशन कुतियाणा, मोबाइल नंबर 9904945926। शेवा में पूज बहिराणा परिवार साहिब कुतियाणा। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल।